इन छोकरीअ जी गवाही खां पोइ को बि सबूत हालार खे बेॾोही साबित नथो करे सघे। हालार जो ॾोह तव्हां सभिनी जे साम्हूं अची चुको आहे। हिन हिकु मासूम न्याणी जी इज़त खे दागदार कयो आहे। हालार खे सज़ा बि ओढ़ी। अल्लाह गनी। हिन हिकु न्याणीअ जी इज़त खे दागदार कयो आहे। हालार जी सज़ा बि ओढ़ी हुजणु खपे। अल्लाह गनी खे दागदार कयो आहे। हालार जी सज़ा बि अहिड़ी हुजणु खपे। छो त हालार जे इन कदम सां ओठे वारनि जी ज़िंदगीअ ते जेको ओठे वारनि जी इज़त दागदार थी आहे, हिकु सिंध जी न्याणीअ जी इज़त रुसवा थी आहे। अहिड़े नमूने हालार ख़ान जी इज़त खे बि सरेआम पामाल कयो थो वञे। इन ई तरीक़े सां हालार जी इज़त खे बि सरेआम पामाल कयो थो वञे। महाराज गफ़ार ख़ान सभिनी जे साम्हूं हालार तव्हां सभिनी जे साम्हूं हालार जे मुंहं ते तांगी मले सॼे ॻोठ जे साम्हूं उनखे घुमायो वेंदो त जीअं दुनिया वारनि खे ख़बर पवे त ॿिए जी इज़त खे बदनाम करण जो अंजाम छा थींदो आहे। सभिनी ॻोठ वारनि खे ॻोठ जे चौराहे ते जमा कर ऐं हिनखे इन ई हालत में वठी वञ। सभिनी ॻोठ वारनि जे साम्हूं गफ़ार ख़ान जो फ़ैसिलो आहे। ओके कट। हाशिम भट्टी जो हाशिम जो हिकिड़ो शाट रहियल अथई। हिकिड़ो अचो बा हालार हेबत असगर लुकमान